अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी सां गॾु मां आहियां सैयद शमीला शिराज़ी। हिन बुलेटिन में असां सां साथ ॾींदी सायरा सुमरो। सभ खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइन ते। पेशावर में FC हेडक्वार्टर ते हिक ई वक़्त में 3 अफ़गाती हमला। FC जा 3 एहलकार शहीद, 3 एहलकार ऐं 7 शहरी ज़ख़्मी। जवाननि जी जवाबी कार्रवाई में 3 अफ़गात बमबार मौक़े ते मारिजी विया। सिक्योरिटी ज़रनि जो चवणु आहे त मारिजी वियल 3 दहशतगर्दनि जी सुञाणप थी वई आहे। 3 दहशतगर्द अफ़गानी हुआ। सिक्योरिटी इदारनि धमाके जी शुरूआती रिपोर्ट तैयार करे वरिती आहे। धमाको उन वक़्तु थियो जॾहिं FC हेडक्वार्टर में परेड जारी हुई। CCPO पेशावर जो चवणु आहे त 3 अफ़गाती बमबार पैदल आया हुआ। एक अफ़गाती बमबार FC हेडक्वार्टर के मुख्य गेट वटि पाण खे धमाके सां उड़ायो। 2 बमबार FC हेडक्वार्टर में दाख़िल थिया, जेके जवाननि जी फायरिंग में मारिजी विया। हमले वक़्तु फेडरल कांस्टेबलरी जा 450 एहलकार हेडक्वार्टर में मौजूद हुआ। सदर ऐं वज़ीर आज़म पेशावर में FC हेडक्वार्टर ते हमले जी मज़म्मत। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त हमलो गैर मुल्की पुठभराई में सरगर्म ख़ारजी दहशतगर्दनि जी बुज़दिलानी कार्रवाई आहे। मुल्क मां ख़ारजी दहशतगर्दनि जो ख़ात्मो पहिरीं तरजीह आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त मुल्की सालमियत ते हमलो कंदड़ दहशतगर्दनि जे नापाक इरादनि खे मिटी में मिलायो वेंदो। हुकूमत दहशतगर्दनि जे मुकमल ख़ात्मे लाइ पुरज़म आहे। सऊदी हथियारबंद फौज के चीफ ऑफ जनरल स्टाफ GHQ जो दौरो कयो। ISPR मुताबिक सऊदी के चीफ ऑफ जनरल स्टाफ फयाज बिन हमीद के GHQ आमद ते गार्ड ऑफ ऑनर पेश किया वियो। सऊदी हथियारबंद फौज के चीफ ऑफ जनरल स्टाफ फयाज बिन हमीद फील्ड मार्शल जनरल आसिम मुनी सां मुलाक़ात भी कई। मुलाक़ात में 2 तरफ़ा गडियल दिलचस्पी वारनि मामलनि ते ॻाल्हियूं। स्ट्रेटेजिक फौजी तावन के वधीक मज़बूत बनाइण ते ज़ोर। पाकिस्तान पारां भारत के दिफ़ा वारे वज़ीर की चिड़ ॾियारींदड़ बयान की मज़म्मत। परॾे खाते के तर्जुमान चयो आहे त राजनाथ सिंह जो बयान ख़तरनाक ज़हनियत की अक्कासी करे तो। भारतीय क़यादत चिड़ ॾियारींदड़ बयाननि खां पासो करे। परॾे खाते के तर्जुमान वधीक चयो आहे त पाकिस्तान समूरनि तकरारनि जो पुरअमन हल चाहे तो। पाकिस्तान पंहिंजी ख़ुदि मुख्तियारी के दिफ़ा लाइ पुरज़म आहे। पंजाब ऐं KPK जे 13 ख़ाली सीटनि ते नंढी चूंड में नवाज़ लीग मैदान मारे वरितो। नंढी चूंड में क़ौमी असेंबली के समूरनि 6 ऐं सूबाई असेंबली के 7 मां 6 सीटनि ते नवाज़ लीग उम्मीदवार कामयाब थी विया। NA 18 ते उमर अयूब की ख़ाली थियल सीट ते संदसि घरवारी शहरनाज़ कामयाब न थी सघी। नवाज़ लीग उम्मीदवार कामयाब थी वियो। तहरीक इंसाफ तरफा इलेक्शन कमीशन मथा नतीजा तब्दील करण जो इल्ज़ाम। मरकज़ी अगवान असद कैसर चयो आहे त बिनी तकनि ते PTI उम्मीदवारनि खे 25,000 वोटनि की बरतरी हासिल हुई। इलेक्शन कमीशन पारां वेबसाइट ते गलत नतीजा जारी करण अफ़सोसनाक है। बेहतर हो त इलेक्शन कराइण बदिरां नोटिफिकेशन जारी कयो वञे हा। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह कराची के रोडन रस्तनि की मरम्मत लाइ 25 अरब रुपयनि की मंजूरी ॾेई छॾी। शहर में फौरी तौर ते स्ट्रीट लाइट्स लॻाइण जो भी हुकुम। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह की सदारत हेठि कराची के रोडन रस्तनि की मरम्मत बाबत इजलास। सूबाई वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह, मेयर कराची मुर्तदा वाब, चीफ सेक्रेटरी आसिफ हैदर शाह समेत ॿियनि लाॻापियल अमलदारनि की शिरकत। वॾे वज़ीर के कराची में तबाह थियल रोडन रस्तनि बाबत तफ़सीली ब्रीफिंग। सैयद मुराद अली शाह चयो आहे त बरसातनि खां पोइ कराची जा रोड रस्ता तबाहाली जो शिकार आहिनि। मेगा प्रोजेक्ट्स जारी आहिनि, जे सबब आर्जी तौर ट्रैफिक मसला पैदा थी रहा आहिनि। चाहियां थो त शहर अंदर तरक्याती कमनि में तेज़ी अचे त जीअं अवाम के वधीक तकलीफ़नि खां बचाए सघिजे। पंजाब की वज़ीर आला मरियम नवाज़ नंढी चूंड में नून लीग की कामयाबी के कारकर्दगी की फतह करार ॾेई छॾियो। वज़ीर आला पंजाब मरियम नवाज़ चयो आहे त गुज़िरियल ॾींहुं नंढी चूंड न पर रेफरेंडम हो जेको नून लीग खटियो आहे। लाहौर में इजलास के खिताब कंदे मरियम नवाज़ चयो त इलेक्शन सिर्फ़ बयाने सां न पर कारकर्दगी सां खटिबो आहे। इलेक्शन जो बाइकाट मायूसी जो इज़हार ऐं मुनाफ़िक़त जो रोअण PTI की आदत है। बख्शापुर भरिसां राकेट लॉन्चर जो गोलो धमाके सां फाटी पियो। 4 नीगर मारिजी विया, 2 ज़ख़्मी। ॻोठ दातो खान गोलो में गोलो फाटण सबब 4 धनार नीगर थॾे ते मारिजी विया। मारिजी वियलनि में 16 सालनि जो दीन मोहम्मद गोलो, 14 सालनि जो बरकत, 12 सालनि जो कशावत ऐं कालू गोलो शामिल। शागिर्द अगवान गनी अमान चांडियो ऐं सरमद मीरानी खिलाफ केस ख़त्म करण वारनि दरख़्वास्तनि ते फ़ैसिलो महफ़ूज़। सिंध हाई कोर्ट में दाख़िल दरख़्वास्तनि ते धारदार ॿुधणी। वकील जो चवणु आहे त गनी अमान ऐं सरमद मीरानी मथां बेबुनियाद ऐं कूड़ा केस दाख़िल कया विया आहिनि। वारे में तेज़ रफ्तार कार के टक्कर में 2 पोरियत फौत, लाश रखी धाणो। लाड़काणो रोड ते हादसे में डाटसन ड्राइवर सुधीर बुरड़ो ऐं पोरियत अशरफ सोलंगी मौके ते फौत। कार ड्राइवर फरार, वाक़े खिलाफ वार सरापा एहतजाज, लाश रखी धरणो। वारसन मूजिब पोरियत मज़दा मां भाॼी लाहे रहा हुआ त हादसो पेश आयो। हादसे जे ज़िम्मेवार कार ड्राइवर के गिरफ़्तार करे इंसाफ़ ॾियारियो वञे।